बबरलो वेझो ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार औरत फौत थी वई आहे। तफ़सील मालूम किथे इमरान मस्तोई खां। इमरान, छा तफ़सील आहिनि? जी खतीजा बबरलो क़ौमी शहर उबरी स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर जंहिंजे नतीजे में 50 वरियनि जी औरत थॾे ते फौत थी वई आहे, जॾहिं त संदसि पुटु ऐं पोटो मौजूदा तौर में महफ़ूज़ थी विया आहिनि। फौत थियल औरत जी सुञाणप खैरपुर वासी मुस्मातिर ख़ातून ज़ाल मोहम्मद आलिम ॿुधायो पियो वञे। वारसनि पारां ॿुधायो पियो वञे त फौत थियल औरत पंहिंजे पुटु ऐं पोटे समेत सां गॾु जेको आहे खैरपुर खां सखर तरफ़ दवा वठी वञण लाइ वञी रही हुई, त ओचितो जेको आहे ट्रालर तेज़ रफ़्तारी सबबि जेको आहे टकर हयो। हादसे खां पोइ जेको आहे ट्रालर ड्राइवर फरार थी वञण में कामयाब थी वियो, जॾहिं त पुलिस ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। फौत थियल औरत जो मर पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त राणीपुर खां वठी बबरलो क़ौमी शहर ताईं रोड जी हालत ख़राब हुजण सबबि जेको आहे रोड ते जेको आहे केतिरा ई हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। NHA खे घुर्जे त रोड जी मरम्मत कराई वञे, जीअं इंसानी जानूं ज़ाया थियण खां बची सघनि। जी इमरान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।